अस्सलाम वालेकुम दोस्तों, वरी अॼु हाज़िर आहियूं नए टॉपिक सां। SST जनरल कैटेगरी जा असां पाकिस्तान स्टडी जो टॉपिक आहे सर सैयद अहमद ख़ान एंड अलीगढ़। त पहिरियों सर सैयद अहमद ख़ान जे बारे में जेको आहे सो पढ़ंदासीं त केरु हुया। सर सैयद अहमद ख़ान हिकिड़ो मुस्लिम स्कॉलर हुया, मुस्लिम रिफॉर्मर बि हुया, फ़िलासफ़र बि हुया। हुननि पंहिंजे टाइम में मुस्लमाननि खे जेका आहे इंग्लिश लैंग्वेज जेका आहे हासिलु करण ते ध्यानु ॾिनो ऐं पॉलिटिक्स खां परे रहण जो इशारो ॾिनो। त चऊं था त उहे कॾहिं जा हुआ ऐं कॾहिं जेको आहे सो वफ़ात कई। सर सैयद अहमद ख़ान जेके आहिनि 17 अक्टूबर 1817 दिल्ली इंडिया में जा हुआ ऐं हुननि वफ़ात कॾहिं कई 27 मार्च 1898। मुस्लिम रिफॉर्मर बि हुया, फ़िलासफ़र बि हुया, मुस्लमाननि खे जेको मशवरा ॾींदा हुया त तव्हांखे पंहिंजी जिदोजहद करणी पवंदी। ऐं हुननि उर्दू लैंग्वेज जे लाइ, उर्दू लैंग्वेज खे प्रोटेक्ट करण जे लाइ पंहिंजो स्कूल क़ाइमु कया, उर्दू लैंग्वेज खे प्रोटेक्ट करण जे लाइ। सर सैयद अहमद ख़ान मेंबर बणियो ईस्ट इंडिया कंपनी जो 1837 में ऐं पोइ हुननि वरी जेका आहे शुरूआति कई नंढनि कोटनि में। शुरूआति कॾहिं कई 1867 खां शुरूआति कई नंढियुनि कोर्टनि में। पोइ जज जेके आहिनि जज थिया ऐं जज थी करे रिटायर थिया कॾहिं 1876 में ऐं इम्पेरियल काउंसिल जा मेंबर बणिया 1986 में। हुननि स्कूल तराफ़त कया, MO स्कूल तराफ़त कयो ऐं कुझु वरी ॿिया स्कूल आहिनि। मुरादाबाद स्कूल आहे 1859 में, गाज़ीपुर 1863 में, साइंटिफिक सोसाइटी जेका आहे गाज़ीपुर में 1864 में ऐं मोहम्मदन एजुकेशनल कॉन्फ्रेंस जेका आहे इहा 1966 में। हिननि MAO स्कूल तराफ़त कयो जेको इम्पॉर्टेंट बि आहे मुख़्तलिफ़ टेस्टनि जे हवाले सां। त पहिरियों हिननि स्कूल क़ाइमु कयो 1975 में, वरी स्कूल खे जेको आहे सो अपग्रेड थियो कॉलेज में 1877 में, वरी अपग्रेड थियो 1920 यूनिवर्सिटी में। त हू इनाग्रेटेड MAO स्कूल मोहम्मदन एंग्लो ओरिएंटल इनखे जेको आहे सो स्कूल जो नालो आहे, हुनखे लॉर्ड लिटन जेको आहे इनाग्रेट कयो। त इहो हिकिड़ी ब्रीफ जेका नॉलेज सर सैयद अहमद ख़ान ऐं अलीगढ़ जे बारे में। त सर सैयद अहमद ख़ान जेके दफ़न थियल आहिनि अलीगढ़ में इंडिया में, उन्हनि वफ़ात कई 27 मार्च 1998 में। ईअं चई सघिजे थो मुस्लिम रिफॉर्मर, मुस्लिम स्कॉलर हुया ऐं पाकिस्तान जी सियासत में सर सैयद अहमद ख़ान हिकिड़ो आम शख़्स आहे। ईअं बि चयो वेंदो आहे त 2 नेशन थ्योरी जेका आहे, जेको कॉन्सेप्ट जेको आहे 2 नेशन थ्योरी जो कंहिं कॉन्सेप्ट ॾिनो सर सैयद अहमद ख़ान। इहो बि हिकिड़ो इम्पॉर्टेंट क्वेश्चन आहे। इहा हुई नॉलेज जेका असां शेयर कई। वरी इंशाअल्लाह नए टॉपिक सां मिलंदासीं।